जी नाज़रीन, कोरोना वायरस जे लाइ वैक्सीनेटरनि जी भर्ती कई वई कुछ महीना अॻु उन्हनि पारां जेको आहे दादू प्रेस क्लब वाॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि। असां ख़तरनाक वबा जे हिन अहिड़ी सूरत में असां ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहियूं राति ॾींहुं, चाहे फील्ड हुजे, चाहे विलेजिस हुजे, चाहे स्कूल हुजे। असां भरपूर असांजे दोस्तनि लेडी हेल्थ वर्करनि जिन असां जेके ड्यूटीज़ में गर्ल्स आहिनि, बॉयज़ आहिनि, असां हिन अहिड़ी वबा में डेली वेजिस जे हिसाब सां असां ड्यूटी सरअंजाम ॾेई 5 महीननि खां असांखे पघारूं न मिलियूं आहिनि। असां पंहिंजे राइट ते आहियूं। असां चीफ जस्टिस साईं मुराद अली शाह, CM सिंध ऐं सेशन कोर्ट दादू असां हिनखे अपील था कयूं, बराए महिरबानी करे असांजूं पघारूं बहाल कयूं आहिनि। चइजे असांजी बजट बि अची चुकी आहे। कल्ह DC दादू वटि गर्ल्स जेके असां सां ड्यूटी में आहिनि 3 कलाक DC जे गेट जे ॿाहिरां वेही करे मोटी आया, उन्हनि खे को रेस्पॉन्स DC जे तरफ़ां न मिलियो। ऐं असां DC साहिब सां 2 टे दफ़ा पाण मिली चुका आहियूं, चई तव्हांजो मसइलो DHO हल कंदो, तव्हांजी बजट अची चुकी आहे। असां 5 महीननि खां वठी हक़कशी जे माहौल में गुज़री रहिया आहियूं, पंहिंजे खीसे मां ख़र्च करे ड्यूटी ॾेई रहिया आहियूं। बराए महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। ऐं 5 महीननि खां वठी पघारूं न ॾिनी वियूं आहिनि। ऐं असां हिननि जे करे फील्ड में केतिरो बि माना असांखे पेट्रोल कोन ॾिनो आहे हिननि। माना असां हर हंधि विया आहियूं, स्कूलनि में विया आहियूं, तरतीब सां गॾु असां ड्यूटी ॾिनी आहे। असां सरकारी इदारनि में विया आहियूं, उते असां वैक्सीनेशन कई आहे, उन बावजूदि बि असांखे न पघार ॾिनी वई आहे न छा। ऐं असांजी बजट अची चुकी आहे, पोइ बि असांखे हीअ बजट रिलीज़ नथा कनि। पुछियो वञे त हर महीने असां अचूं था, असांखे इहो ॿुधाए थो वञे बसि तव्हांजे 2-3 ॾींहंनि में पघार रिलीज़ थी कंदासीं, पोइ बि असांजी पघार रिलीज़ न थी आहे। असां हर ॻोठनि में हर स्कूलनि में विया आहियूं, पर असांखे का बि सहूलियत कोन्हे का, न फ्यूल ॾिनो थो वञे न छा। हिमल ताईं पघार बि न ॾिनी वई आहे। इन हिसाब सां असां हिते एहतिजाज कयो आहे। ही जेको असां कोविड स्टाफ जेके भर्ती कया आहियूं डेली वेजिस ते 600 रुपया पर डे जा 18,000 महीने थियनि था हिकु जेका सो मुलाज़िम जा। 5 महीनो आहे मुसलसिल चवण जे बावजूदि असां जेका सो DC साहिब सां मिलियासीं, DHO साहिब सां मिलियासीं, पर रोज़ इहे कूड़ा दिलासा ऐं ॾटा ॾेई असांखे मोटाए थो वञे त अॼु ट्रेज़री में बिल फाथल आहे, अॼु बजट जो मसइलो आहे, अॼु फलां इशू आहे। तव्हां मीडिया जे तवसुस सां जॾहिं असां DG साहिब सां मिलियासीं, DG साहिब खां सुवाल थियो त DG साहिब DHO साहिब खे उते ई मुंहं ते चयो त साईं असां बजट तव्हांजे अकाउंट में मोकिले छॾी आहे। जॾहिं बजट बि अची वई आहे त पोइ अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त वजह अलाए कहिड़ी आहे जो अञा ताईं DHO साहिब असांखे पंहिंजी सैलरी इशू नथो करे। 1 रुपयो बि हिनमहिल ताईं कोई इशू न कयो आहे। 5 महीननि खां असां DC साहिब सां मिली चुका आहियूं, पर को बि असांजो तदारुक कोन थो थिए। मुतालबो इहो ई आहे त असां जेका असांजी सैलरी जेका आहे जल्द खां जल्द जारी कई वञे, अदरवाइज़ असां हिन पंहिंजे एहतिजाज खे तमामु घणो वसी कंदासीं। कल्ह बि असां प्रोटेस्ट कयोसीं, अॼु बि असां प्रोटेस्ट कयो आहे, पर हिनमहिल ताईं को बि बाला ऑफिसर असांखां पुछा बि न कई आहे त तव्हांजो मसइलो छा आहे। हीअ असांजो हिकिड़ो जाइज़ मुतालबो आहे। ऐं असां कोविड में ड्यूटी कयूं पिया, 5 महीनो असांखे सैलरीज़ वग़ैरह नथी ॾिनी वञे। बार असांजे चवण जे असां सुबुह जो अचूं था, शाम जो अचूं था, असांजी जेका ड्यूटी आहे असांखां वरिती थी वञे। उन जे बावजूदि बि असांखे सैलरी इशू नथी कई वञे। कोविड अहिड़ो इशू आहे जंहिंजो माना पूरी दुनिया मुतासिर आहे। हिकिड़ो को पाकिस्तान या सिंध या को अहिड़ो सूबो न आहे, बल्कि पूरी दुनिया मुतासिर। पूरी दुनिया में कोविड खे जिथे बि जेके कमु कनि था उन्हनि खे हर फैसिलिटीज़ ॾिनियूं थियूं वञनि, उनजो हर तरह जो ख्यालु रखियो थो वञे। असांजा नाइंसाफ़ी आहे त 5 महीनो आहे असांखे फाका कशी वारी ज़िंदगी आहे। असांजा नर्सिस, असांजो स्टाफ जेको आहे हेठे तबिके वारो, असांखे हिनमहिल ताईं का बि हिकिड़ी बि पघार 5 महीननि में न इशू कई वई आहे। लिहाज़ा असांजो गवर्नमेंट खे मुतालबो आहे त असांखे जेको आहे सो पंहिंजी जेका सैलरी आहे उहा असांखे ॾिनी वञे। जी नाज़रीन, तव्हां जेको आहे हिननि मुलाज़िमनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं त हिननि जो इहो चवणु आहे त पूरी दुनिया में जेकी फैलियल ख़तरनाक बीमारी आहे कोरोना वायरस, उनखे मुंहुं ॾियण जे लाइ हिननि खे जेको आहे ज़िले दादू में भर्ती कयो वियो। टोटल जेके मुलाज़िम आहिनि उहे 135 मुलाज़िम आहिनि। 135 मुलाज़िमनि सां गॾु 135 घर जेके आहिनि उहे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। गुज़िरियल 5 महीननि खां वठी हिननि खे जेको आहे हिन पघारूं न ॾिनियूं वियूं आहिनि। बग़ैर पघार जे हिननि खां जेको आहे कमु वरितो पियो वञे। हिननि जेको आहे आला आदिलिया, चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि जेको आहे आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त हिननि खे जो जल्द खां जल्द जेको पघारूं जारी कयूं वञनि। कैमरामैन मंजूर चंडो सां गॾु राजा अल्ताफ़ अब्बासी, दादू।